أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. تولج الليل في النهار وتولج النهار في الليل وتخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي وترزق من تشاء بغير حساب. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाद जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला पंहिंजे बादशाहीअ जो ऐलान हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे पाक ज़बान जे ज़रिए करायो हो, इन जो बयानु थियल हो। ऐं इहो सॼो ऐलान यहूदियुनि जे हिकिड़े ग़लति ज़हनियत जे बुनियाद ते कयो वियो हो। यहूदियुनि खे जॾहिं चयो वियो त सोणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां ईमान आणियो, कलमो पढ़ियो, मोमिन थियो, मुस्लमान थियो, हुननि चयो त असां जेकॾहिं ईमान आणियूं त पोइ असांजे मथां त रूम ऐं फारस जे बादशाहनि जूं महिरबानियूं आहिनि, इनायतूं आहिनि, हदिया ऐं तोहफ़ा मिलंदा आहिनि, मज़हबी पेशवा ऐं रहबर असांखे मञींदा आहिनि, इज़तूं एतिराम ॾींदा आहिनि। असां जेकॾहिं हाणे पाण झुकी पवंदासीं त पोइ असांजो उहो इज़त ऐं एतिराम त वियो। अल्लाह ताला उन्हनि जे जवाब में फरमायो, क़ुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्कि तुअतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। अॼोकी आयत में इहा आयत गुज़िरियल जे निस्बत सां इन्हनि यहूदियुनि जे हिकिड़े ग़लति नज़रिए जो रद्द कयो वियो। निस्बत साॻी आहे। यहूदियुनि जो नज़रियो ई हो त हिन दुनिया जे अंदरि दुनिया जे निज़ाम खे हलाइण जे लाइ तारीख़ जो तायुन जेको थींदो आहे उहो हिकु चंड जे हिसाब सां थींदो आहे, ॿियो सिज जे हिसाब सां। चंड जे हिसाब सां जेको आहे उनखे इस्लामी ऐं कमरी हिसाब चइबो आहे, हिजरी जंहिंजे नाले सां मनसूब आहे, ऐं सिज जे हिसाब सां जेको आहे उहो ईसवीअ नाले सां मनसूब आहे। पोइ हू ज़हन रखंदा हुआ यहूदी त हीउ जेको ॾींहुं ऐं राति जो नंढो ऐं वॾो थियणो आहे न, इहो पुराणे दौर खां वठी देवी ऐं जेके देव थींदा हुआ, हेकल तरह जा वॾा देव, उन्हनि जे ज़ोर ऐं ताक़त सां थींदो आहे। माना हुननि सम्झो त जेका सभ खां वधीक वॾे में वॾी ताक़तवर शइ हूंदी न, उनजे हथ में आहे इहो ॾींहुं ऐं राति जो वॾो ऐं नंढो थियणु। ऐं हुननि वॾे में वॾी ताक़त सिर्फ़ु अचे हिते ज़हन खे भॼाए भॼाए हिते बीहारियो त जंग में जेके देव ऐं देवताऊं हूंदा हुआ इहे ई आहिनि सभु कुझु वॾा। पोइ उन्हनि में उन्हनि जा बुत जेके वॾा वॾा हुआ उन्हनि ॾे मनसूब कयनि, या झंग जे वॾनि वॾनि शरीर शयातीन जिन जे तरफ़ निस्बत करे चयनि देव ऐं देवताउनि जे हथ जो कमाल आहे इहो जो ॾींहं ऐं रातियूं वॾियूं थियनि थियूं। ऐं कॾहिं ॾींहुं वॾो त गरम आहे, कॾहिं राति वॾी त थधी आहे। अल्लाह तबारक व ताला उन इहो जो तोड़ जवाबु ॾींदे गोया के हिन आयत जे अंदरि फरमायो, तुलिजुल लैल फिन नहारि व तुलिजुन नहार फिल लैल। राति खे ॾींहं में दाख़िल कयो वेंदो आहे ऐं ॾींहं खे वरी राति में दाख़िल कयो वेंदो आहे। अजीब निस्बत आहे हिकिड़ी। जॾहिं राति खे ॾींहं में दाख़िल कयो वेंदो आहे उन वक़्तु ॾींहुं वॾो हूंदो आहे, राति नंढी हूंदी आहे। तॾहिं राति ॾींहं में दाख़िल थींदी वेंदी आहे, थींदी वेंदी आहे, थींदी वेंदी आहे, तां त होॾां ॾींहं जो ज़ावियो खुटंदो वेंदो आहे, राति जो ज़ावियो वधंदो वेंदो आहे। पोइ राति ॾींहं में दाख़िल थींदे 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 कॾहिं बराबरि थी वेंदा। 12 कलाक ॾींहुं, 12 कलाक राति, इहो वक़्तु हूंदो आहे 23 सितंबर खां 23 मार्च ताईं।
इहो विच जो अरसो अहिड़ो आहे, इन विच अरसे में ॾींहुं ऐं राति बराबरि हूंदा, 12-12 कलाक। वरी कॾहिं ॾींहं खे राति में दाख़िल कंदो आहे, उन वक़्तु ॾींहुं नंढो हूंदो आहे, थधो हूंदो आहे, ऐं राति बि वॾी हूंदी आहे, बे इंतिहा थधी हूंदी आहे सियारे जी। पोइ ॾींहुं राति में दाख़िल थींदो वेंदो आहे। जॾहिं ॾींहुं राति में दाख़िल थींदे 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 ॿई बराबरि थी वेंदा आहिनि, उन वक़्त बि साॻियो ई इहो ज़ावियो हूंदो आहे 23 मार्च खां 23 सेप्टेम्बर ताईं। होॾां 23 सेप्टेम्बर खां 23 मार्च ताईं, हेॾां 23 मार्च खां 23 सेप्टेम्बर ताईं रिवर्स वठंदो। विच जो अरसो इहो हूंदो। इन अरसे में 23 मार्च खां 23 सेप्टेम्बर या 23 सेप्टेम्बर खां 23 मार्च, हेॾां वञो या हेॾां अचो, इहो विच जो ज़ावियो अहिड़ो हूंदो। इन्हनि महीननि इन्हनि ॾींहंनि में ॾींहुं राति बराबरि हूंदा। इहा राति ऐं ॾींहं खे बराबरि करण वारी ताक़त कहिड़ी आहे? अल्लाह वहदहू ला शरीक जी। वरी अञा जॾहिं तहक़ीक़ कई वई त इहा ॻाल्हि मालूम थी त 22 जून खां 22 सेप्टेम्बर ताईं ॾींहुं जेको नंढो थींदो आहे न, हर रोज़ 80 सेकंड नंढो थींदो आहे। 22 जून खां 22 सेप्टेम्बर ताईं ॾींहुं जॾहिं नंढो थींदो वेंदो आहे त रोज़ 80 सेकंड खुटंदो वेंदो आहे, खुटंदो वेंदो आहे, खुटंदो वेंदो आहे, खुटंदो वेंदो आहे। तव्हां त ॾींहुं 10 घंटा वञी बचंदो आहे, राति 14 घंटा बचंदी आहे, 24 पूरो थी विया। वरी 23 सेप्टेम्बर खां 23 जून ताईं राति खुटंदी आहे, वॾी थी वई जेका 14 कलाक आहे, इहा राति खुटंदी आहे, खुटंदी आहे। राति जॾहिं खुटंदी आहे तॾहिं सिर्फ़ु 45 सेकंड खुटंदी आहे रोज़, थोरो थोरो। ॾींहुं जॾहिं खुटंदो आहे त 80 सेकंड खुटंदो आहे, राति खुटंदी आहे त 45 सेकंड खुटंदी आहे। हलंदे हलंदे वञी करे साॻियो ई राति वञी करे 10 कलाक बचंदी आहे, ॾींहुं 14 कलाक बचंदो आहे, साॻा ई 24। अल्लाह तबारक व तआला फरमायो, अॼोकी साइंस जे तहक़ीक़ खे हज़ारों करोड़ों साल पहिरियां मलाइकनि जी आॾो पंहिंजो इहो कानून ज़ावियो बयानु करे छॾियो। उन कानून जो ऐलान 1400 साल पहिरियां हुज़ूर सलातो वसलाम जंहिंजी पाक ज़बान अथर ते आणे करे दुनिया जे माण्हुनि खे ॿुधायईं त देवता ऐं देव ऐं शयातीन जिन कंहिंजो बि कमाल कोन्हे, अल्लाह जे ज़ात जे हथ में आहे। वहदहू ला शरीक जेका ज़ात आहे, उनजी ताक़त ऐं कुदरत आहे जो कॾहिं राति खे ॾींहं में दाख़िल कंदो वेंदो आहे, कॾहिं ॾींहं खे राति में दाख़िल कंदो वेंदो आहे। इहो त हिकिड़ो ॾींहं ऐं राति जे नंढे ऐं वॾे थियण जो फ़र्क़ु आहे। अजीब अंदाज़ आहे, हिकमतूं ॾिसो। जेकॾहिं अचानक सर्दीअ मां गर्मी थी वञे, अचानक ॾींहं मां राति थी वञे, त दुनिया जो निज़ाम जेको हलंदड़ो सॼो जो सॼो दरम बरम थींदो। मज़दूर 8 कलाक जेके मज़दूरी था कनि, 6 कलाक था कनि, अचानक जेकॾहिं ॾींहुं एतिरो नंढो थी वञे, सॼो निज़ाम ख़राबु। मज़दूरीअ में जहिड़ो, मालिकनि वटि जहिड़ो, फसलनि में तबाही, सिहतुनि में नुक़सानु एॾो वॾो। आहिस्ते 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 तदरीजी तौर ते थोरो थोरो करे इंसान जे जिस्म खे साह ईंदे सर्दीअ मां गर्मी करे वेंदो आहे चिटी, वरी कॾहिं गर्मीअ मां सर्दी करे वेंदो आहे चिटी। कॾहिं राति तमामु वॾी, वरी कॾहिं ॾींहुं तमामु वॾो। ॾींहुं वॾो हूंदो आहे त गरम हूंदो आहे, राति वॾी हूंदी आहे त थधी हूंदी आहे। अजीब सिस्टम आहे। इन में अल्लाह तबारक व तआला जूं हिकमतूं आहिनि। चंड ऐं सिज जे हिसाब सां इंसान जे ज़िंदगीअ जो चरखो हलंदो आहे, तनख़्वाहूं इन सां हिसाब थींदो आहे, उमिरि जो हिसाब इन चंड सिज जे तारीख़ुनि सां थींदो आहे, माण्हूअ जे पघार जो, मुलाज़िम जो, ॾेती लेतीअ जो तमामु तर हिसाब इन सां थींदो आहे। इहे जेकॾहिं न हुजनि हा त हिन दुनिया जो निज़ाम हलणु मुश्किल हो। अल्लाह तबारक व तआला हज़ारों करोड़ों साल गुज़रिया आहिनि सिज ऐं चंड खे पंहिंजे पंहिंजे रस्तनि ते रफ़्तार में हलाए पियो। रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन, मशरिक़ैन मग़रिबैन, ओभर ऐं ओलह त हिकिड़ो तरफ़ आहे, ॿ तरफ़ छो चई मशरिक़ैन मग़रिबैन? कीअं छो ॻाल्हाई? हिन जे करे त सिज जॾहिं उभरंदो आहे सियारे में त ओभर जे ॾखणे पासे खां उभरंदो आहे, ओभर जे ॾखणे पासे खां उभरंदो आहे, सिधो वञी करे ओलह जे ॾखणे पासे ॾे लहंदो आहे। ऊन्हारे में जॾहिं सिज उभरंदो आहे
त बिल्कुलु ओभर जे उतरे पासे खां उभरंदो आहे, फिरंदो फिरंदो टे हिसा दुनिया खे ईअं वकड़ काटे करे ओलह जे उतरे पासे खां वञी लहंदो आहे, वॾो वकड़ काटींदो आहे, तॾहिं ॾींहुं वॾो थींदो आहे। हाणे हे टे पासा ज़रे घटि खणी वियो, ॿिनि पासनि खे त सिज उभरंदे में पियो खणे, ॿिनि पासनि खे लहंदे में पियो खणे, तॾहिं चई त जॾहिं उभरंदो तॾहिं उत्तरीय कुंड खां उन्हारे में, ऐं फिरंदो जॾहिं त वरी ॾखणीअ कुंड खां फिरंदो, सॼो ॾखणो क्रॉस करे 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 वञी उत्तरीअ जे उत्तर जे ओलह वारी कुंड में लहंदो। मशरिक़ आहिनि, ॿ पासा खयईं, माना सॼी दुनिया जो निज़ाम हिन सिज खे कवर करिणो आहे। के इलाइक़ा अहिड़ा रखियईं जॾहिं वॾो वकड़ काटींदो त जेके उत्तर जे कुंड ते जेके मुल्क हूंदा विच पेट में ज़मीन ते मथां, उन जे मथां 6 महीना ॾींहं 6 महीना राति गुज़रंदी। जॾहिं वरी सियारे में ही पासो खणंदो, ओलह जो ॾखणो पासो, सियारे में उभरंदो, ओभर जो ॾखणो पासो, ओलह जो बि ॾखणो पासो, त ही पासो बिल्कुलु उत्तर जो जेको हूंदो उन पासे सिज वेंदो ई कोन। 6 महीननि ताईं ॾींहं ऐं राति हूंदा। दुनिया जो निज़ाम ज़रा अहिड़े अंदाज़ में हलायईं, पोइ फरमाई तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल। आम माण्हू जेके आहिनि दुनिया जे विच हिसे वारा, उहे त ईअं सम्झंदा त ॾींहुं वॾो कॾहिं ॾींहुं राति थिए थी, पर उन्हनि माण्हुनि खे हीअ आयत ॿुधायो जिते 6 महीना ॾींहुं 6 महीना राति आहे। तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल, उन्हनि जो दिमाग़ चकराइजी वेंदो त वाकई कीअं ॾींहुं वॾो थी 6 महीननि ताईं पियो हले, कॾहिं राति 6 महीननि ताईं पई हले। अजीब अंदाज़ आहे कुदरत ख़ुदाबंदीअ जो। तॾहिं अल्लाह ताला फरमायो देवताउनि ऐं देवनि जी मजाल आहे, हज़ारों किरोड़ों साल गुज़रिया आहिनि सिज ऐं चंड खे उभरंदे, दुनिया जे निज़ाम खे रोशन कंदे, फसलनि खे पचाईंदे, माण्हुनि जे निज़ाम खे बहितर नमूने सां हल कंदे, कॾहिं बि हिननि जे सेकंड बराबरि हिननि में को फ़र्क़ु न आयो आहे, फॉल्ट न आयो आहे, अॻिते पोइते न थियनि। सॼो दुनिया जो निज़ाम माण्हुनि जो बणायल अॻिते पोइतो थो थिए, जही थो वञे। मुंहिंजे बणायल निज़ाम में ज़रे बराबरि बि कमी कोन्हे। ॿुधायो त हिते देवनि ऐं देवताउनि जो को कमाल आहे। पोइ फरमायईं ॿियो हिसो आयत जो, वतुखरिजुल हय्य मिनल मय्यित वतुखरिजुल मय्यित मिनल हय्य। ऐं अल्लाह तबारक व तआला ज़िंदा खे कढंदो आहे मुर्दे मां ऐं मुर्दे खे कढंदो आहे ज़िंदा मां। लफ़्ज़ अजीब आहिनि, मुर्दो ज़िंदा मां निकिरंदो आहे, बेदो साह कोनसि, कुकड़ ज़िंदा हुआ, मुर्दा बेदो ज़िंदा कुकड़ मां निकिरंदो आहे। वरी हिन मुर्दा बेदे मां ज़िंदा बच्चो ॼमंदो आहे, मुर्दा बेदे मां ज़िंदा बच्चो ॼमंदो आहे, मुर्दे मां ज़िंदा, ज़िंदा मां मुर्दो, हिकु निस्बत ई आहे। ॿियो ॿुधायां रूहानी तौर ते जाहिल मां आलिम पैदा कंदो आहे, आलिम मां जाहिल पैदा कंदो आहे। पीउ वीचारो मिस्कीन ऐं ग़रीब मज़दूर हारी हो, जाहिल हो, अल्लाह ताला जॾहिं चाहियो त हुनजे औलाद में वॾा आलिम पैदा करे छॾिया, जाहिल मां आलिम। वरी आलिम वॾो मुफ़क्किर, वॾो दीनदार, इंतिहा दर्जे जो कामिलो मुख़लिसो, जॾहिं रब तबारक व तआला न चाहींदो आहे त हुनजे औलाद खे जाहिल करे छॾींदो आहे। जाहिल मां आलिम, आलिम मां जाहिल पैदा कंदो आहे। रूहानी निस्बत इहा। अञा ॿियो तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य। ग़रीबनि मां बादशाह पैदा कंदो आहे, बादशाहनि मां ग़रीब पैदा कंदो आहे। ग़रीब पेनांगर कॾहिं हुननि जे औलाद खे बादशाह ॾेई छॾींदो आहे, कॾहिं बादशाहनि खे हुननि जे औलाद खे वरी हुन मां अहिड़ा बच्चा पैदा कंदो आहे जेके नाक़दरी कंदा आहिनि, पेनांगर फ़क़ीर वञी थींदा आहिनि, दर दर जूं ठोकरूं खाईंदा आहिनि, फुटपाथ ते ज़िंदगी गुज़ारींदा वठंदा आहिनि। बिल्कुलु ईअं अल्लाह तबारक व तआला जीअं ॾींहं मां राति खे पियो कढे, जीअं मुर्दे मां मुर्दा बेदे मां ज़िंदा बच्चे खे पियो कढे, ज़िंदा मुर्गीअ मां ज़िंदा इंसान मां, ज़िंदा इंसान मां लुत्फ़ो मुर्दा पियो कढे, इन मुर्दा लुत्फ़े मां ज़िंदा इंसान पियो पैदा करे। बिल्कुलु ईअं दुनिया जे निज़ाम खे अल्लाह तबारक व तआला राति खे ॾींहं मां, ॾींहं खे राति मां, दुनिया जो अकुल हैरान करे छॾियो। बिल्कुलु ईअं। पोइ तॾहिं फरमायईं वतरज़ुक़ु मन तशाउ बिग़ैरि हिसाब। अल्लाह तबारक व तआला बेहिसाब ॾींदो आहे रिस्क जंहिंखे चाहे। सम्झण जे लाइ हिकिड़ो सवाल पैदा थियो, हिन आयत में रिस्क जे मुतालिक़ त को सवाल ई कोन हो। यहूदियुनि जे नज़रे में रिस्क जी त ॻाल्हि ई कान हुई, जो खणी हू चवनि हा त रिस्क असांखे देवताऊं या देव ॾींदा आहिनि। पोइ अल्लाह ताला फरमाए त अल्लाह ॾींदो आहे रिस्क बेहिसाब जंहिंखे चाहे। हुननि जे त नज़रे में रिस्क जी ॻाल्हि ई कोन आई। हिते अल्लाह तबारक व तआला आख़िर में ईअं छो हणी छॾियो त वतरज़ुक़ु मन तशाउ बिग़ैरि हिसाब, जंहिंखे चाहींदो आहे बेहिसाब रिस्क ॾींदो आहे। मालूम थियो, जवाब पियो ॾियां, मालूम थियो त रिस्क सिर्फ़ु इन खे न चइबो आहे जेको तव्हां असांजे हथ में पैसनि जी सूरत में अचे।
रिस्क सिर्फ़ इन करे चइबो आहे जेको तव्हां असांजे सूरत में मानी ऐं भाॼी फल फ्रूट जे खाइण जी सूरत में अचे। इंसान खे जेका इज़त पई मिले इहा बि रिस्क आहे। इंसान खे जेका शोहरत पई मिले इहो बि रिस्क आहे। इंसान खे दोस्त सचा पिया मिलनि रिस्क आहे। इंसान खे पाड़ेसरी सुठा पिया मिलनि रिस्क आहे। इंसान जे ज़मीन जी आबादी बहितर नमूने सां थी इहो बि रिस्क आहे। ढोर ढगा हलाल या हराम मुती ताबेदार अची करे रहंसि। गॾो घोड़ो हाथी जेके जेके घर में जानवर अथसि उहे उन्हनि मां फ़ाइदो वठे पियो इहे बि उनजो रिस्क आहिनि। रिढ में बकरी हलाल जानवर जिन जो खीर बि पीए कुई बि खाए खपाए नाणो बि कमाए इहे सभु उनजो रिस्क आहिनि। औलाद बि रिस्क आहे। अबो अम्मा बि रिस्क आहिनि। औलाद जो ताबेदार हुजणु अलॻि रिस्क आहे। अबे अम्मा जो दीनदार हुजणु ऐं उन्हनि जे दुआउनि सां औलाद में बाकमाल शख़्सियतूं पैदा थियणु इहे सभु शयूं रिस्क आहिनि। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो अञा जेकॾहिं अकुल में ॻाल्हि वेहाई त हीअं विहारजांइ कीअं तूं जेकॾहिं महिनत करणु चाहीं ऐं तुंहिंजे लाइ ॾींहुं नंढड़ो हुजे त पोइ तुंहिंजे लाइ मां माफ़िक बनाईंदो आहियां ॾींहं वॾा करे तोखे रिस्क ॾींदो आहियां। कॾहिं कॾहिं सियारे में असां पंहिंजा कम छॾे ॾींदा आहियूं न नंढड़ो ॾींहुं आहे कम कोन था थियनि छॾ ॾींहुं वॾो थिए पोइ कंदासीं। मालूम थियो त तुंहिंजे दुनिया जे निज़ाम खे तुंहिंजे मामलात खे हलाइण में वॾे ॾींहं ते वॾो कमाल आहे। तुंहिंजे लाइ वॾो ॾींहुं करे बि तोखे रिस्क ॾिनो इहो वॾो ॾींहुं बि तुंहिंजे लाइ रिस्क आहे। कॾहिं वरी तूं 6 महीना 4 महीना 5 महीना 6 महीना वॾे ॾींहं में लोड़े 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 थकिजी पवंदो आहे। उन्हनि वॾनि ॾींहंनि जी राति नंढी थींदी आहे पोइ तुंहिंजी निंड आराम पूरो न थींदो आहे। कमु घणो हूंदो आहे ॾींहुं वॾो हूंदो आहे थकु घणो हूंदो आहे थोरी राति में थकु कोन लहंदो आहे। पोइ तुंहिंजे थक खे लाहिण जे लाइ आराम करण जे लाइ राति खे वधाए करे इहो बि तोखे रिस्क ॾींदो आहे। तुंहिंजो थकु लाहियो राति जे ज़रिए इहो बि तुंहिंजे लाइ रिस्क आहे। मालूम थियो त हिन आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जेका जेका शइ बयानु कई आहे इहा सभु जो सभु रिस्क आहे। पर इंसान जे अकुल में इहो त जेके 5 रुपया मुंहिंजे हथ में अचनि था मुंहिंजो रिस्क आहे। मां जेको खाधो पीतो खाईंदो आहियां मुंहिंजो रिस्क आहे। हक़ीक़त ते नज़र सां ॾिसजे त इहे सभु शयूं इंसान जे रोज़ीअ जे आमदनीअ खे आणण में सबबु आहिनि। ॾींहं जो वॾो हुजण बि रोज़ीअ जे आमदनी जो सबबु आहे। राति वॾी आहे हुन में माण्हू जेकॾहिं आराम सुकून सां करे वियो थकु भञी वियो सुबुह जो महिनत सुठे नमूने सां करे सघंदो। सुठे नमूने सां महिनत बि रोज़ीअ जो सबबु आहे। सुठे नमूने सां आराम बि रोज़ीअ जो सबबु आहे। फ़सुल जो भलो हुजण बि रोज़ीअ जो सबबु आहे। औलाद जो ताबेदार हुजण बि रोज़ीअ जो सबबु आहे। अबो अम्मा दुआऊं पियो ॾे उन्हनि जे दुआउनि सां रिस्क पियो मिले इहो बि रोज़ीअ जो सबबु आहे। सिहत बि रोज़ीअ जो सबबु आहे। जवानी बि रोज़ीअ जो सबबु आहे। ईअं ई अकुलमंद हुजण बि रोज़ीअ जो सबबु आहे। इहे सभु जो सभु रिस्क रोज़ी आहिनि। तॾहिं फरमायूं वतरज़ुक़ु मन तशाउ बिग़ैर हिसाब मां रब जेके चाहियां बेहिसाब रिस्क ॾींदो आहियां। असांजी नज़र सिर्फ़ु हिन मानीअ ते असांजे 5 रुपयनि ते हुई। फरमाई बेहिसाब शयूं आहिनि मुंहिंजे रिस्क जूं। थोरो तवजो त करे ॾिस न मां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तुंहिंजे रिस्क खे वधाइण जे लाइ ख़लक़ियूं आहिनि। वाह क़ुरान तुंहिंजो कमाल। हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे इमाम बग़वी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे हिन आयत जे फज़ीलत खे बयानु कंदे लिखियो आहे त जेको माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां रिवायत हुन नक़ुल कई आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो गोया कि हदीस कुदसी आहे। हुज़ूर जन फरमायो त अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थी माना मुंहिंजो रब करीम फरमाए थो त सोना नबी तुंहिंजे उम्मत जे माण्हुनि मां जेको माण्हू हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ सूरत फातिहा पढ़े आयतुल कुर्सी पढ़े शहीद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हु इहा सॼी आयत पढ़े उन खां पोइ कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क इहा आयत गॾो गॾु पोइ आयत तुलिजुल लैल फिन्नहार व तर्ज़ुक़ु मन तशाउ बग़ैर हिसाब ताईं इहे आयतूं जेके पढ़े अल्लाह तबारक व तआला उनखे 5 इनामनि सां रब साईं फरमाए थो नवाज़ींदुसि। पहिरें नंबर ते इनाम इहो ॾींदोमांसि त उनजो टिकाणो उनजी जाइ जन्नत में ठाहींदुसि। ॿिए नंबर ते टिकाणो इहो त ख़तीरतुल क़ुदस हिकिड़ो ज़बरदस्त मक़ाम आहे अल्लाह ताला फरमाए थो उते जॻह ॾींदोमांसि जन्नत में उते। टे नंबर ते 70 दफ़ा अल्लाह सी फरमाए थो उन माने जे मथां नज़र रहमत कंदो आहियां। नज़र रहमत ते जेकर वरी ॻाल्हाइजे न वॾो वक़्तु खपे। अंदाज़ो थी वेंदो तव्हांखे हिकिड़ो मां मिसाल ॾियां जॾहिं न कंहिं माण्हू सां कावड़ थींदी आहे पोइ उहो लफ़्ज़ बि न ॻाल्हाए रुॻो हीअं अखियूं कुरलियूं करे ॾिसे त अंदरि सड़ी वेंदो आहे त हे मुंहिंजो लफ़्ज़ ख़राबु हो बसि मुंहिंजे कावड़िजी वियो। पर जेकॾहिं न कोई महिरबानी सां मिठियुनि नज़रुनि सां ॾिसे उनजे नज़र सां ई सम्झी वञिबो आहे त अॼु सफ़ा राज़ में आहे जेको चवंदो महसूसु थींदो। अल्लाह सी फरमाए थो दुनिया जे कावड़ ऐं गुस्से वारे नज़रुनि खे ॾिसी सम्झंदा आहियो न मुंहिंजो माण्हू जॾहिं
हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ इहे आयतूं तिलावत कंदो आहे, 70 दफ़ा उन ते मां नज़र रहमत कंदो आहियां। हिकु दफ़ो न, पीउ मां दोस्त पिनी प्यारा महबूब शइ ॾे हिकु दफ़ो कंदो, 70 दफ़ा मां नज़र रहमत कंदो आहियां। 3 फ़ाइदा। चौथे नंबर में अल्लाह ताला फरमायो 70 हाजतूं उन जूं पूरियूं कंदो आहियां। 5 नंबर ते अल्लाह ताला फरमायो दुश्मन जे मुक़ाबले में हिन जी मदद कंदुसि, हासिदीन जे हसद खां हुन जी हिफ़ाज़त रखंदुसि, हर तरह सां दुश्मन ऐं हासिद जे मथां हिन खे ग़ालिब बनाईंदुसि। ये 5 ख़ुसूसी इनाम अल्लाह ताला जे तरफ़ खां उम्मत जे लाइ आहिनि जेको इहे तिलावत कंदो। हिकु रिवायत में ईंदो आहे सिर्फ़ सूरत फातिहा पढ़े, पोइ शहीद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हू, हीअ सूरत आल इमरान जी आयत आहे, उहा तिलावत करे सॼी, उन खां पोइ क़ुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क ऐं तुलिजुल लैल फिन्नार, इहे 2 आयतूं तिलावत करे, त अल्लाह तबारक व तआला इहे सभु फ़ज़ाइल इनाम हुनखे नसीब फरमाईंदो। अञा इन खां पहिरियां हिकिड़ी रिवायत गुज़री आहे, जॾहिं शहीद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हू जी आयत तिलावत कई वई, उन वक़्तु फ़ज़ाइल में गुज़रियो आहे त जेको माण्हू सूरत फातिहा बि पढ़े फ़र्ज़ नमाज़ खां पोइ, आयतुल कुर्सी बि पढ़े, शहीद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हू वल मलाइकतु व उलुल इल्म क़ाइमन बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हू अल अज़ीज़ुल हकीम, पोयां हिकिड़ो लफ़्ज़ वधाए व अना अला ज़ालिका मिन शाहिदीन। मुंहिंजा रब साईं इहे साले नेक मलाइका न जीअं तुंहिंजे तौहीद जो तरानो पढ़ंदे शाहिदी था ॾियनि, मां बि ईअं शाहिदी थो ॾियां। व अना अला ज़ालिका मिन शाहिदीन, मां बि इन ॻाल्हि ते शाहिद आहियां त वहदहू ला शरीक तूं आहे। ईअं चई अचे पोइ ही आयतूं बि पढ़े, सूरत आल इमरान जूं 26 ऐं 27 नंबर 2 आयतूं अल्लाह ताला फरमायो त 5 ई इनाम हुनखे ॾिनूं। पोइ कुझु उलमा उहे जेके वज़ाइफ़ सां मुर्शिदी मुरीदी ऐं तसव्वुफ़ सां दिलचस्पी ऐं तालुक़ रखंदड़ आहिनि, जेके बिगड़ियल माण्हुनि खे ज़रा तसव्वुफ़ ऐं ज़िक्र ऐं फ़िक्र जे ज़रिए संवारनि था, उन्हनि वरी कुझु मज़ीद इज़ाफ़ो कंदे लिखियो आहे त जेको माण्हू न हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ 7 दफ़ा इहे आयतूं पढ़ंदो, जबलनि जेॾो कर्ज़ हूंदुसि न त बि लही वेंदुसि, जबलनि जेॾो कर्ज़ हूंदुसि त बि लही वेंदुसि, ऐं अल्लाह तबारक व तआला इन कर्ज़ जहिड़े मर्ज़ खां ई ज़िंदगी भर निजात ॾींदुसि, सिर्फ़ु 7 दफ़ा फ़र्ज़ नमाज़ खां पोइ इहे आयतूं पढ़े। अल्लाह पाक तव्हां असांखे बि अहिड़े नूरानियत भरे ॻाल्हियुनि खां ॿुधाइण खां पोइ मुनव्वर फरमाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।